अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। टे हिसे जा टे सितारा लिब्रा, मीज़ान, स्कॉर्पियो, अकरब, सेजिटेरियस, कोस। हलो त हली ॾिसूं ही सितारा हिन हफ़्ते तव्हांजे लाइ छा पिया चवनि। लिब्रा, मीज़ान, बैंक खां रुजू कयो। तव्हांजे माली मामलनि सां गड़बड़ थी रही आहे। चङा ॾिसो छेड़छाड़ थी रही आहे। सोचियो ऐं परखियो। ईअं लॻी रहियो आहे त जाइज़ो वठंदा त कुझु सूरत हाल बहितर थी वेंदी ऐं इहो ई मुमकिन आहे। नंबर 2, ॿाहिरि वञणु चाहियो था त सफ़र पिणु अची रहियो आहे। ॿाहिरि जा प्लानट बे मथां घुमंदे ॾिसिजी रहिया आहिनि। तव्हां पिणु इहो महसूसु कंदा। स्कॉर्पियो, अकरब, तव्हांजी त ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि। तव्हांजी ज़िंदगीअ में को ख़ुशगवार वाक़ियो थियो आहे जंहिं करे हर को तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो। हर कोई तवजो ॾेई रहियो आहे। उन वाक़िए जी वजह सां तव्हांजी ज़िंदगीअ में काफ़ी बहितरी अची चुकी आहे। पर उन वाक़िए सां गॾु ई तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में सोचियो। थी सघे थो त अॻिते हली उन वाक़िए जे करे तव्हांखे समझोतो करणो पवे, सोचणो पवे, पॉलिसी जोड़नी पवे, त पोइ हींअर ई हालतुनि खे समझणु शुरू करे छॾियो। माली हालतूं पिणु बहितर थी रहियूं आहिनि। राब्ता तमामु घणा थी रहिया आहिनि। सेजिटेरियस, कोस, तव्हां पंहिंजी जाइदाद जे बारे में सोचियो, छो त को क़रीबी रिश्तेदार तव्हांजी जाइदाद ते नज़र रखंदे सोचे रहियो आहे। जाइदाद जा मामला ठीकु न आहिनि। पंहिंजे कागज़नि जी जांच करियो त किथे आहिनि। उन्हनि खे पाण वटि महफ़ूज़ करियो। इहो तमामु ज़रूरी आहे छाकाणि त अहिड़ो सितारो तव्हांजे मथां मंडलाए रहियो आहे। ॿियो त तव्हां कुझु तब्दीलियूं करणु चाहियो पिया। ईअं न करियो। तव्हां पंहिंजी जांच जारी रखो। जीअं तव्हां पंहिंजो कमु ऐं कारोबार पहिरियां शुरू कयो हो, ईअं ई जारी रखो। पंहिंजी सोच, जाखोड़ ऐं पॉलिसीअ तहत जीअं पहिरियां कमु कंदा आया आहियो ऐं पाण खे सते आसमान ताईं पहुचायो आहे, ईअं ई तरक़ी कंदे कंदे पाण खे ज़हन में रखो। पंहिंजी पॉलिसी जोड़ियो ऐं अहिड़ी ई पॉलिसी जोड़ियो जेका तव्हां पहिरियां सोची हुई, त पोइ इनशाला अॻिते वधंदा रहंदा।